डिप्टी कमिश्नर सांगर डॉक्टर मोहम्मद इसहाक गाब पारां ज़िले सांगर में क़ाइम कपह जी फैक्ट्रियुनि पारां आबादगारनि खे घटि अघु ॾियण जी शिकायतुनि बाबति डिप्टी कमिश्नर पारां आबादगारनि ऐं फैक्ट्री मालिकान जी गॾिजाणी कोठाई वई, जंहिंमें डिप्टी कमिश्नर पारां फैक्ट्री मालिकान खां आबादगारनि खे फुटी जो अघु घटि ॾियण बाबति पुछाणो कयो ऐं उन्हनि खे वज़न जी कटौती न करण जी हिदायत कई ऐं तमामु असिस्टेंट कमिश्नरनि खे हिदायत कई त हू फैक्ट्रियुनि जा दौरा करे रिपोर्ट पेश कनि। ॿिन्ही धुरियुनि जी बाहिमी सलाह मशवरे बाबति फ़ैसिलो कयो वियो त ईद खां पोइ ॿिन्ही धुरियुनि जे नुमाइंदनि सां गॾिजाणी करे आबादगारनि जी शिकायतुनि जो अज़ालो कयो वेंदो। उन मौक़े ते आबादगार अॻवान मुराद अली निज़ामानी समेत फैक्ट्री मालिक पिणु मौजूदु हुआ। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।